अच्छा शाज़िब भाई इहो ॿुधाइजो त मुल्तान सुल्तान जो छा मसइलो आहे? उहे पंहिंजे ओनर सां गॾु बरक़रार मतिलबु उहो अली तरीन ही मुल्तान सुल्तान खे ॾिसंदो या कोई नयो ओनर ईंदो या पोइ उहो PSL मां विड्रा पिया कनि, छा पिया कनि, कोई अपडेट आहे? हिन महिल जी जेका अपडेट आहे त 5 ओनर्स खे टीम रिन्यू करण जो कॉन्ट्रैक्ट मोकिलियो वियो आहे। मुल्तान सुल्तान्स खे हिन महिल ताईं कॉन्ट्रैक्ट न मोकिलियो वियो आहे। बट गॾु गॾु पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जेके बिड्स अनाउंस कयूं उहे 2 नई टीमुनि जे लाइ अनाउंस कयूं। अगरि मुल्तान सुल्तान्स जी ओनरशिप अली तरीन खे नाहे ॾियणी त 3 टीम्स जूं बिड्स अनाउंस करे बि सघे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड। सही बट ॻाल्हि। छो जो सिर्फ़ु 3 टीमुनि जे अनाउंस कयूं, इन जो मतिलबु का बैकडोर डिप्लोमेसी हले थी, का हुते ॻाल्हि इन जो आउटकम असांखे नज़र ईंदो अॻिले हिकिड़े हफ़्ते में, छो जो 1 दिसंबर ताईं तमामु फ्रेंचाइज़ वटि मुल्तान सुल्तान समेत PSL जी टीम होल्डर जा राइट्स आहिनि। 1 तारीख़ खां पोइ मुल्तान सुल्तान अली तरीन वटि न रहंदी। इन विच में का डिप्लोमेसी थी वञे त पोइ शायदि उन्हनि खे बि रिन्यू जो कॉन्ट्रैक्ट मोकिलियो वञे। बिल्कुलु सही था चयो। ऐं लास्ट टाइम जॾहिं CEO हिते मौजूदु हुया सलमान नसीर साहब, उन्हनि चयो त असांजी फैमिली जो मसइलो आहे, असां हल करे वेंदासीं, लेट्स सी कि हल थिए थो या नथो थिए। इहो छा तारीख़ूं थी सघंदियूं? तव्हांखे लॻे थो त PSL जेका आहे IPL सां हिकु दफ़ो ॿीहर जेका आहे उहो टकराईंदो या पोइ IPL खां पहिरीं थींदो? अञा ताईं डेट्स जो बि कुझु कंफर्मेशन आहे? वर्ल्ड कप खां पोइ थींदो डेफिनेटली? वर्ल्ड कप खां पोइ थींदो सूरज, बट वर्ल्ड कप खां पोइ तव्हांखे ऑस्ट्रेलिया सां हिकिड़ी होम सीरीज़ खेॾणी आहे। उन होम सीरीज़ खां पोइ तव्हांखे बांग्लादेश सां बि हिकिड़ी सीरीज़ खेॾणी आहे। हिकिड़ी सीरीज़ तव्हांजी ॿी आहे वेस्ट इंडीज़ सां, त उन्हनि सां बि पाकिस्तान सुपर लीग क्लैश थी सघे। बट ॿियो तव्हां वटि पूरे कैलेंडर ईयर में ॿियो को स्केड्यूल ई न आहे न, त तव्हांखे इते ई मैनेज करणो पवंदो। बट पाकिस्तान क्रिकेट बोर्ड खे हिन महिल जेके चैलेंज था अचनि उहे ईअं था 34 यानी 34 थियूं हुयूं, बट हाणे अगरि तव्हां 2 टीमियूं वधायो था त तव्हांखे 45 खां 60 मैचिस खेॾणा पवंदा। सही ॻाल्हि आहे। तव्हांखे खपंदी डबल हेडर बि वधीक थी वेंदा। अप्रैल ऐं मई जे महीने में गर्मी में डबल हेडर्स कीअं थींदा, उहो बि हिकिड़ो चैलेंज आहे जंहिंजी वजह खां स्केड्यूल या विंडो हिन महिल ताईं फाइनल न थी सघियो आहे। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। चैलेंजिस खोड़ सारा आहिनि। आख़िर में बसि इहो ॿुधाइयो, ड्राफ्ट थींदो या ऑक्शन थींदो साईं इन दफ़े? मूंखे लॻे ऑप्शन ही थींदो हिन दफ़े, बट ड्राफ्ट जो बि हिकिड़ो ऑप्शन रखनि था। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पाण जी तरफ़ वञो, छो जो दुनिया भर में जेके लीग्स आहिनि उहे हाणे ऑप्शन जी तरफ़ ई थी वञनि। त होपफुल आहे त ऑप्शन थींदो, बट वर्स्ट केस सिनेरियो में ड्राफ्ट बि थी थो सघे। वॾी महिरबानी शाज़िब अली तव्हांजी, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾियो प्रोग्राम